चंद घड़ियुनि जी बरसाति पवण खां पोइ कंबर सिटी जा रोड रस्ता समुंड जे तलावनि जिआं ॾेख ॾेई रहिया आहिनि। कंबर सिटी जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे। डिस्पोज़ल इंतिज़ामिया तेल बचाइण जे चकर में हथरादू कंबर सिटी जे रोडनि रस्तनि ते पाणी बीहारे छॾियो आहे। कंबर शहरनि जो अलाहवाही सैनिमा रोड, नसीराबाद चौक ऐं बस स्टैंड रोड, लाड़काना रोड ऐं चचा कॉलोनी रोड, ज़मज़म शादी हाल वारो रोड ऐं शेल पेट्रोल पंप रोड ऐं ज़मज़म शादी हाल वारे डिस्पोज़ल वारी मेन गली वारो रोड मुकमल तौर ते पाणी जे लपेट में अची चुको आहे। उन मौक़े ते डिस्पोज़ल इंतिज़ामिया जे ऑपरेटरनि सां मोहल्ले वासियुनि राबितो कयो त उन्हनि जो चवणु हुयो त असांखे इंतिज़ामिया तेल ॾियण में टाल मटोल पई करे, जंहिंजे करे ही ड्रेनेज सिस्टम तबाह थियो आहे ऐं पाणी रोडनि रस्तनि ते बीहजी वियो आहे ऐं बिजली बि बंदि आहे। सॼो सबबु इंतिज़ामिया जो आहे। असां ऑपरेटरनि जो उन में कहिड़ो क़सूरु आहे? असांखे तेल मिलंदो त असां ड्रेनेज सिस्टम सिटी जो बहाल कंदासीं। अहिड़े इंतिज़ामिया जे आॾो मौक़ो ॾींदे ऑपरेटरनि चयो। उन सां गॾोगॾु शहरनि जो इहो मौक़िफ़ आहे त कंबर सिटी जो को बि रोड हिन वक़्तु पाणी खां आजो न आहे। हर रोड ते पाणी ईअं पियो नज़र अचे ॼण समुंड जा तलाव ॾिसण में पिया अचनि। हिननि इंतिज़ामिया खां शहरनि मुतालबो कयो त फ़ौरन सिटी जे अंदरि जेको पाणी बीठल आहे रोडनि रस्तनि ते उहो निकाल करायो वञे ऐं ड्रेनेज सिस्टम सिटी जो बहाल कयो वञे ऐं डिस्पोज़ल इंतिज़ामिया जे ऑफिसरनि खे बि हुननि घुर कई त फ़ौरन डिस्पोज़लनि खे हलायो वञे ऐं ऑपरेटरनि खे तेल मुहैया कयो वञे ऐं जेका ऑपरेटरनि जी गफ़लत आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं उन सां गॾोगॾु कंबर सिटी जी बिजली भी इन वक्त ताईं बंद है। शहरनि वापडा इंतिज़ामिया खां भी मुतालबो कयो त फ़ौरन सिटी जी बिजली बहाल